रबन आकम खान जे माण्हू शम्मू खे मारे छॾियो आहे। हाणे किथे तव्हां बि लापरवाही न कजो जो तव्हांखे बि घुमड़ी हली वञे। बाबा साईं असां त एतिरा लापरवाह न आहियूं, पर रबन खे एतिरी छूट छो? रबन खे मूं छूट न आहे ॾिनी। रबन खे छूट तव्हां ॾेई वेठा आहियो। कंहिं तव्हांखे रोकियो आहे? रबन तव्हांखे जिथे बि मिले हुनखे ॻोल्ही वञी पूरो करे छॾियोसि। हुनखे पूरो तरह कंदासीं जॾहिं उनजे टिकाणे जी असांखे ख़बर पवंदी। रबन जे ठिकाणे जी ॻोल्हा मां त तव्हांखे कोन करे ॾींदुसि न। इहा ॻोल्हा तव्हांखे करणी आहे। बाबा साईं तव्हांजो हुकुम हुजे सो लाइ मां रबन जी ॻोल्हा कयूं। इहा ग़लती हाकम खान कई जो पंहिंजो माण्हू रबन जे पोयां लॻाई, पोइ हुनजो लाश खणाया। हिन करे तव्हां सभु होशियारी सां रहो। रब हिन ॻोठ जो रुख ज़रूरु कंदो। जेकॾहिं रब हिन ॻोठ जो रुख करे त पोइ हिनखे ज़िंदा वापसि न ॾिजो। बाबा साईं हेॾे आयो त मारियो वेंदो। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, तव्हांजे पाछे ताईं बि रबन न पहुची सघंदो। मूंखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे, मूंखे तव्हां सभिनी जो ख़ौफ़ आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे हमराह में गणप शुरू थी वञे। सुबुह जो ख़बर पवे त 2-3 बचा आहिनि, इन करे तव्हां पंहिंजो पहिरों सख़्तु करे छॾियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।